नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैबर में ख़बर ॾींदा हलूं त खैबर लॻ उॾेरोलाल शहर जे मेन स्टाफ ते ॿिनि धुरियुनि तरफ़ां तकरारी प्लाट जी हाई कोर्ट जे हुकुम ते मुख्तियार मटियारी फैद खलील अल्लाह बिलो पारां तकरारी प्लाट जी माप कई वई। यादि रहे त हिन प्लाट जी हिकु धुर सैयद इशफाक अहमद शाह ऐं ॿी धुर मज़र सहतो खुर्शीद राजपूत जिन पाण प्लाट में ठहियल दुकाननि जी मालिकी जी दावा कई वई हुई, जंहिंजो केस हाई कोर्ट में हली रहियो, जंहिं करे हाई कोर्ट पारां प्लाट जी सरकारी माप जो हुकुम मुख्तियार मटियारी फैद खलील बिलो खे ॾिनो वियो। इन तकरारी प्लाट जी माप जे लाइ मुख्तियार मटियारी पुलिस जा अटालिन साण करे उॾेरोलाल पहुची प्लाट जी माप करे रिपोर्ट हाई कोर्ट ॾांहुं मोकिली वई है। इन मौके ते एसएचओ उॾेरोलाल बहादुर जमाली तरफां पुलिस नफ़री साण करे धुरिन पारां कंहिं बि अणवणंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण लाइ अलर्ट रहिया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।